सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। छाकाणि त जन्म जन्म जी आदत पयल आहे। जन्म जन्म जी असांखे पंहिंजे दिमाग़ खे डस्टबिन करे छॾियो आहे। असां पंहिंजे दिमाग़ खे अहिड़ो करे छॾियो आहे कि ॿी हक़ीक़ी चङियूं ॻाल्हियूं असांखे यादि कोन्हे, हिकिड़ी कूड़ी ग़लति ॻाल्हि असांजे ज़हन में पइजी वई आहे। माना चङी ॻाल्हि खे विहाइण जी असांजे दिमाग़ में जॻह बि कोन्हे बची। चङी चीज़ खे दिमाग़ में आणण जे लाइ माना असांजे दिमाग़ में जॻह ई न आहे। असांजो या त दिमाग़ जेको आहे उहो गंद जो ढेर बणिजी वियो आहे। जिते कोई थोरी चङाई अचे बि थी तो बदबू में स्मेल में ख़तम थी थी वई। पोइ तीअं लॻंदो आहे जीअं पुराणी कहावत हुई भई गंद जे दौर ते जेतिरो अतर हारजे भई अजायो ध्यानु आहे, बाक़ी कम जो कोई बि कोन्हे। बुधवारी स्मेल वरी गंद ओड़ो ई थींदो जेतिरो ई अतर आहे। गंद जे देर ते अतर छा कंदो। इन करे असां मंदर हुजे, असांजो घर हुजे, असांजो दिमाग़ हुजे, इहे सभु बराबरि हुजणु खपनि। अॼु ताईं असां घर असांजो हरियो भरियो हूंदो आहे, लेकिन असांजूं चङियूं चीज़ूं तमामु घणियूं हूंदियूं आहिनि, असां कॾहिं कोन उछलायूं। अञा काई गुम थी वेंदी आहे ॼण असां पाण गुम थी वेंदा आहियूं, हिकदमि खोपड़ी घुमण लॻंदी आहे, काॾे वई छा थियो। जेतिरी जेतिरी चङी चीज़ हूंदी वेंदी ओतिरी ओतिरी असांजी हिफ़ाज़त कंदा आहियूं। आम चीज़ूं असांजूं पयूं हूंदियूं आहिनि पर उनजी जॻह ते के क़ीमती चीज़ूं असां संभाले रखंदा आहियूं। के शो पीस हूंदा आहिनि असां उनखे वधीक संभाल कंदा आहियूं। कोई सोन हूंदो आहे उनखे असां ताले अंदरि रखंदा आहियूं। कोई टिजोरी हूंदी आहे त उनमें पंहिंजो हीरो हूंदो आहे त उहो संभाले करे रखंदा आहियूं। हूंदो तमामु दरी आहे, कुझु बि कोन्हे हूंदो। जेतिरी जेतिरी चङी चीज़ हूंदी आहे असां उनखे ओतिरे संभालण जी कोशिशि कंदा आहियूं। त पोइ मालिक असांखे अहिड़ो इंसान बनायो आहे, एॾो दिमाग़ ॾिनो आहे, असां उनखे डस्टबिन छो बणायूं, उनखे गंद जी टोकरी छो बणायूं। इन्हनि संतनि महात्माउनि में सिर्फ़ु इहो ई फ़र्क़ु आहे। हो दिमाग़ खे कॾहिं डस्टबिन न आहे बणाईंदा, हो दिमाग़ खे शान सुकून सां हो गंद खे ॿाहिरि छॾाए छॾींदा आहिनि, लेकिन चङी चीज़ूं न आहे कढंदा। असां को ग़लती थींदी आहे, असां चङी चीज़ कढी वेंदा आहियूं। असां ग़लति लफ़्ज़ असांखे खोड़ निकिरंदा आहिनि, ग़लति ॻाल्हियूं खोड़ निकिरंदियूं आहिनि, बसि चङी चीज़ ते असांजी तवजा न वेंदी आहे। असां चाहत या मजबूरी को चङा थींदा आहियूं। इन करे असांजी शेवा हुजे, अंदाज़ हुजे, अरदास हुजे, जेको अंदरि मां आवाज़ निकिरंदो आहे चाहत ऐं मजबूरी महिल ॿियो हूंदो आहे, आम ज़िंदगी में ॿियो हूंदो आहे। जॾहिं असां आम ज़िंदगी में ओढ़ा थी वेंदासीं तॾहिं असां हक़ीक़त खे पाईंदासीं। आम ज़िंदगी में शेवा सिमरन मालिक जो नाम ध्यानु असांजो आम ज़िंदगी में हुजे। जीअं असां रोज़ ॿुहारी ॾींदा आहियूं, गंद ॿाहिरि कढंदा आहियूं, त असां हर रोज़ कुझु वक़्तु नेम ध्यानु ज़रूरु कयूं। जे हर रोज़ थोरो थोरो नेम ध्यानु उन सचे साईं जो कंदासीं, नाम सिमरन कंदासीं, त पोइ जेको जेको घर में जीअं रोज़ किचिरो गॾु थींदो आहे, थोरो थोरो दिमाग़ में थोरी थोरी ॻाल्हियूं अगरि किचिरो गॾु थियो बि साईं तो नाम सिमरन जाप जीअं कंदासीं त पोइ उहो किचिरो सॼो निकिरंदो वेंदो, असां वरी वरी साफ़ थी वेंदासीं, वरी वरी चङा थी वेंदासीं। असां पंहिंजो पाण खे आम ज़िंदगी में ॾिसूं, कॾहिं असां केतिरा थकल हुजूं, केतिरी थकावट हुजे, असां कमु कयूं, बिल्कुलु दिमाग़ ॿाहिरे पियो, सिर्फ़ु 5 मिंट कुर्सी ते ई वेठे वेठे, सोफ़े ते वेठे वेठे
असां सिर्फ़ु 5 मिनट लाइ पंहिंजूं अखियूं बंदि करे थोरो रिलैक्स थियो करूं में कुझु सिर्फ़ु अखियूं बंदि करे रिलैक्स थियो ॾिसंदासीं सिर्फ़ु 5 मिंट असां रिलैक्स थींदासीं कयोसीं न कुझु न असांजी तक़रीबन थकान लही वेंदी आहे असां वरी नए सिर कमु करणु शुरू करे ॾींदा सिर्फ़ु 5 मिंटनि जी रिलैक्सेशन असांजा केॾा थकलाए छॾींदी आहे असांखे दिमाग़ खे तरो ताज़ा करे छॾींदी आहे त जॾहिं सुबुह शाम कुझु वक़्तु वेही उन सचे साईं जो नेम ध्यानु कंदा आहियूं तो हक़ीक़त में असांखे एतिरी त एनर्जी मिलंदी आहे एतिरी त रहमत मिलंदी आहे जे असांजा 24 कलाक जेके बि हूंदा आहिनि उनमें थकान ऐं मायूसी थींदी न आहे असां हर मोड़ ते बहकंदा रहंदा आहियूं मुरकंदा रहंदा आहियूं बहकंदा रहंदा आहियूं कुझु